नवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक्त कराची मां ख़बर ईंदा सिंध में बरसात बाद थधि में वाद अक्सर इलाइक़नि में पानी भी वियो है। बरसात तोड़े थधि में वाद सबब जिंदगी जो कारोबार मुतासिर थी रहियो है। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में वक़्फे वक़्फे सां वसकारो जारी है। सदर डिफेंस क्लिफ्टन क्यामाड़ी ऐं लियारी में बरसात पई। गार्डन शेरशाह मंगो पीर ऐं नाज़माबाद में भी वसकारो पियो। लियाकताबाद गुलशन इकबाल गुलिस्तान जोर ऐं सफूरा में भी बरसात जारी है। मलीर लांडी कोरंगी ऐं इब्राहिम हैदरी में भी मींहुं वसियो। घारो ठठो मकली बकाण केटी बंदर ऐं बरपासे बरसात पई। कुंडरी ढोनारो गुलानबी शाह ऐं मलकानी में मींहुं पियो। हैदराबाद उसड़ी मटियारी हाला ऐं बिडशा में भी वसकारो बदीन मातली टंडो बागो सिराड़ी कोरवा ऐं मातली में मींहुं पइजी रहियो है। शेख बरकियो टंडो ड्याम टंडो अलायर ऐं जंडो मरी में बरसात वक़्फे वक़्फे सां जारी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।